अज जो ॾींहुं जेको आहे असां लाइ तमामु ॾुख भरियो ॾींहुं आहे। सरदार मोहम्मद साले जे चालीहे जे दावत ते साईं जन कांबू खान वटि पुॻा आहिनि। इहा ई दुआ आहे त अल्लाह ताला हुनखे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फ़रमाए, पोइ उनखे सब्र जमील अता फ़रमाए। उन जे बारे में मां एतिरो ई चवंदुसि मरहूम जे बारे में त वॾो सख़ी सादी तबियत जो माण्हू, ग़रीबनि जो यार, ग़रीबनि जो हमदर्द, मतिलबु त हुन जी ख़ाल भरणु जेको आहे सो तमामु मुश्किल आहे। पर असां उमेद था कयूं साईं वारनि जे औलाद में, साईं वारनि जे भाइरनि में त ओड़े पाड़े दोस्तनि ग़रीबनि खे, दोस्तनि खे, यारनि खे हूअं ई संभालींदा जीअं साईं मरहूम संभालींदो। अल्लाह ताला सभिनी खे सब्र जमील अता फ़रमाए ऐं मरहूम खे जन्नतुल फिरदौस में जाइ अता फ़रमाए।